अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। अलमंज़र जामसरो घुमण आयल नवकोट वासी बे भाउर राहुल ऐं हरेश सिंधु दरिया में वेझंदे ॿुॾी फोत थी विया। लांस कढाया विया। राहुल सिंध यूनिवर्सिटी जे मैथमेटिक्स जो फाइनल ईयर जो शागिर्द हो, जेको पंहिंजे दोस्त सां गॾु अलमंज़र घुमण लाइ आया हुआ। वेझंदे ॿुॾी विया। आरजी तौर ते संदनि रिहाइश JR कानूनी हैदराबाद हुई। लांस नवकोट खणाई विया। नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। अलमंज़र जामसरो घुमण आयल नवकोट वासी बे भाउर राहुल ऐं हरेश सिंधु दरिया में वेझंदे ॿुॾी फोत थी विया। लांस कढाया विया। राहुल सिंध यूनिवर्सिटी जे मैथमेटिक्स जो फाइनल ईयर जो शागिर्द हो, जेको पंहिंजे दोस्त सां गॾु अलमंज़र घुमण लाइ आया हुआ, जेके वेझंदे ॿुॾी विया। आरजी तौर ते संदनि रिहाइश JR कानूनी हैदराबाद हुई। लांस नवकोट खणाई विया। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।